बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती आऊं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। अॼु असीं मौजूदु आहियूं हाला, जिथे जो हिकिड़ो दबंग चेयरमैन, टाउन चेयरमैन गुल मोहम्मद पवर साहब असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? मज़े में? तव्हां ख़ुशि आहियो? अलाह जो शुक्र आहे, अलाह जो करम आहे। मटियारी तालुके या मटियारी डिस्ट्रिक्ट में अगरि ॾिसिजे त तव्हांजूं तारीफ़ूं तमामु घणियूं ॿुधियूं आहिनि त गुल मोहम्मद साहिब ही कमु करायो आहे, गुल मोहम्मद साहिब ही कमु करायो आहे। ऐं जॾहिं खां ज़ाहिरी आहे तव्हां चेयरमैन थिया आहियो, नालो तव्हांजो तमामु घणो ॿुधो आहे। सो वेलकम थो कयां सिंध जा मोती में। ऐं पहिरीं त तव्हांखे अवाम जी इलाही ख़्वाहिश हुई त तव्हांजी खे ॿुधिजे ऐं तव्हांजी ॻाल्हियुनि खे बि ॿुधिजे, तव्हां जेके कमु कराया आहिनि उहे बि ॾेखारिजनि। सभिनी खां पहिरीं त सर थोरो मुख़्तसर पंहिंजो नंढपिण जे बारे में असांखे ॿुधाइजो त कीअं गुज़रियो, ॿियो फैमिली में केरु केरु आहे? महिरबानी तव्हांजूं, तव्हां इन लाइक़ु सम्झो असांखे जो आया आहियो असां वटि, ऐं तव्हांजी महिरबानियूं मुंहिंजे कमनि खे एप्रिशिएट करण जूं ॿियूं। मुंहिंजो नंढपण जेको आहे सो पंहिंजो घर में गुज़रियो, पंहिंजे वालिदनि सां गॾु। हाला में सर? हाला में। ठीकु सर। असीं प्रॉपर पंहिंजे हाला जे अलाह साईं महिरबानी जा जो वॾनि खां वठी असां ताईं असांजा नंढा जेके हूंदासीं, असांजो केर सां मखदूम साहिब सां तालुक़ु आहे हो ऐं रहंदो। ऐं इंटर खां जॾहिं मूं मैट्रिक कई, मैट्रिक खां पोइ जेको आहे सो हली वियुसि पंहिंजे साईं मखदूम साहिब जे ड्यूटी में, साईं जे उन्हनि सां पोइ पहिरीं जेको सो पंहिंजे गुरबत वारो सिस्टम आहे असांजो बेटो, पंहिंजो वालदीन जो बेटो जेको हो साईं सां गॾु, पोइ साईं सां गॾु पहिरीं मुंहिंजो जेको तालुको सो साईं जन जॾहिं जमा साईं जेके मुंहिंजा मुर्शिद आहिनि, सभु कुझु आहिनि हींअर, उन्हनि जे जा ब्रदर हुआ हबीबुल्ला साईं, नेमतुल्ला साईं। बचपन मुंहिंजो वरी उन्हनि सां गुज़रियो, रांदियुनि में ॿियनि मिटियुनि में। अलाह सां वरी पोइ ख़ैर सां हलिया वियासीं यकदमि ड्यूटीअ में, जमी जमा साईं जे ड्यूटीअ में हली वियुसि। पाण कराची बि रहंदा हुआ, हाला बि रहंदा हुआ। पोइ वरी ख़ैर सां गॾु हूंदा हुआसीं साईं सां, रहियासीं राति ॾींहुं ड्यूटी ॾींहुं गॾु हूंदा हुआसीं। वरी ख़ैर सां अल्हम्दुलिल्लाह ख़ैर सां नंढड़ा शहज़ादा महबूज़ा साईं अल्हम्दुलिल्लाह ख़ैर सां आया त वरी उन्हनि सां गॾु पाइण में, गॾु उथण में, वेहण में, घुमण फिरण में अल्हम्दुलिल्लाह गॾु हूंदा हुआ। वॾो हिकिड़ो तालुक़ु आहे जेको माना न टुटंदड़ आहे ऐं ॾाढो अक़ीदत वारो हिकिड़ो तालुक़ु आहे तव्हांजो। तक़रीबन मुंहिंजा 38 साल जेके आहिनि से साईं मखदूम साहिब जो गुज़रिया आहिनि, जंहिंमें पंहिंजो ख़ैर सां अल्हम्दुलिल्लाह ॾुखियाईनि में हुआसीं, गॾु हुआसीं, सुखियाईनि में बि गॾु आहियूं। ऐं इलेक्शननि में गॾु हूंदा हुआसीं। 2000 जे बोर्ड में जेका 2000 बोर्ड थी हुई, असांजी वॾी महा बोर्ड थी हुई, उन में कंहिं महिल जमी साईं मूंखे हुकुम कयो त बाबा तूं उन बंदि संभाल। अलाह साईं महिरबानी सां अलाह साईं जनरल सीट करे कंहिं महिल अमीन साईं खे उहे इंचार्ज हूंदा हुआ, खलीक जमा साईं अलाह साईं जनरल सीट करे इंचार्ज हूंदा असांजे मथां, ऐं उहो सहुरो मुंहिंजे मथां रखियो वियो। अलाह साईं महिरबानी 2010 जे बोर्ड में राति ॾींहुं जिदोजहद करे पोइ मूं पंहिंजो कमु सरंजाम पहुतायो पंहिंजे घर खे छॾे। यको बंदि ते रहियासीं, जंहिंमें मूंखे सिलो इहो मिलियो जो मखदूम खलीक जमा साईं जहिड़ो माण्हू जेको अलाह साईं उहो पंहिंजो हिकिड़ो सिस्टम वारो माण्हू हूंदो, अलाह साईं हुनखे जनरल सीट करे उन मूंखे उते बंदि ते अजरक ऐं टोपीअ जो एज़ाज़ अचे मूंखे, जेको मुंहिंजे लाइ तमामु वॾो एज़ाज़ हो, तमामु वॾो एज़ाज़ हो मुंहिंजे लाइ। मां उहो तसवुरु थो करे सघां त मूंखे एॾो वॾो एज़ाज़ मिली सघे थो। उन खां पोइ अलाह साईं सां गॾु हूंदा हुआसीं, मखदूम साहिब सां गॾु आहियां, जेको मौजूदा मखदूम साहिब आहे जमी जमा साईं, जेको मुर्शिद आहे मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह महबूज़ा साईं, ख़ैर सां मूं पंहिंजे हथनि सां ख़ैर न पायो, पर आहे मुंहिंजो वॾो आहे ऐं सभु कुझु उहो आहे। ऐं इलेक्शन में ॿियनि मिटियुनि में मुख़्तलिफ़ जायुनि ते गॾु रहिया आहियूं। अमीन साईं जे खां पोइ वरी स्टेट मैनेजर थियुसि मखदूम साहिब जो आहियां, अञा ताईं आहियां पोइ जेके ज़मीनूं आहिनि ॿिटियूं संभालियूं। वरी पाण मूंखे हिन लाइक़ु सम्झो कंहिं महिल जमी साईं ऐं महबूब साईं त पाण तूं हिन सीट ते अची करे पोइ पाण सीट ॾिनऊं, जंहिंजूं संदन महिरबानियूं आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी महिरबानियूं आहिनि, बिलाल साहिब जी महिरबानियूं आहिनि जिन असांखे थिया हूंदा। ज़ाहिर आहे तव्हां चेयरमैन थिया आहियो, ॿिया बि कारकुन हूंदा, ॿिया बि उहिदेदार हाला जा हूंदा, उन्हनि एतिराज़ त वारिया हूंदा त न भई गुल मोहम्मद ई छो, असां मां छो न कंहिंखे कयो वञे। इहे शयूं भला थी थियूं शुरू खां असीं ॾिसंदा आहियूं त मखदूम साहिब जे तरफ़ां ई चेयरमैन हिते मुक़ररु कया विया आहिनि। असुल आहे त मखदूम साहिब वॾा आहिनि, पाण ठीकु वॾा आहिनि ऐं ख़ैर सां उन खां पोइ महबूब साईं आहिनि। ख़ैर सां असांजे लाइ
ॿ शयूं ठीकु आहे ठीकु आहे जिन जो ऐं मुलाज़िम ॿिनि माण्हुनि जो आहे सही आहे अहिड़े क़िस्म जी का ख़राब कोन थियो माना उन्हनि जेको चयो सो चयो जिते पाण चवंदा आहिनि जिते कंहिं एतिराज़ कयो बि कोन सही आहे इन करे जो मुंहिंजो असां में शहर में रहां थो बचपन खां वठी शहर में रहियो बि आहियां हिते ऐं शहर जे मामलनि खे ॿियनि टिनि ते साईं जे संभालींदो आहियां 2010 जी जीअं तव्हां ॿोॾ ॿुधाईंदो वरी जेको आहे सो ख़ैर तव्हां 2016 में जेका 15 ॿोॾ आई उनखे वरी मूं टेक ऑफ कयो वेठो त शहर जा माण्हू अलहमदिल्ला तमामु घणी इज़त ॾींदा आहिनि साईं जिन खे जे हुकुम खे लबे कंदा आहिनि ऐं असीं हुन जा नौकर आहियूं असीं त हुई लबे करण वारा आहियूं शादियूं गुल साईं भला हिकिड़ी ॿ ॿार केतिरा मुंहिंजी शादी हिकिड़ी आहे 5 मां कईसूं अलहमदिल्ला 5 मां कईसूं उहा मूंखे 3 नियाणियूं आहिनि माशाअल्लाह 3 नियाणियूं आहिनि जेके अलहमदिल्ला हिकिड़ी ख़ैर सां पंहिंजे घर वारी वॾी थी वई आहे 2 ख़ैर सां पंहिंजे पढ़ाई में मसरूफ़ आहिनि पर ऐं पंहिंजे मेरिट ते पढ़नि यूनिवर्सिटी में हिकिड़ी पढ़े पियो आहे पंहिंजे मेरिट ते वई आहे माना कॾहिं बि को असर सोग इस्तेमालु न कयो को दाख़िला लाइ कंहिं ॿी शइ लाइ पंहिंजे ॿारनि लाइ कॾहिं बि न कयो अथऊं छो पंहिंजे ॿारनि खे असां फ्री छॾियो त बाबा पाण पढ़ो पाण करियो जहिड़ो जेको हाल आहे जो तेसिताईं पढ़ाए सघिसो जेतिरो मुंहिंजो हाल हूंदो पढ़ाईंदुसि जेतिरो हाल न हूंदो त पंहिंजे अलाह ख़ैर सलाह पंहिंजे घर में वेहूं था अबाणो घर आहे उन में वेठा आहियूं अलाह ख़ैर सलाह तव्हांजे चेयरमैन थियण खां पहिरीं हाल जा मुख्य मसइला जेके रहियल हुजनि जेके तव्हांजे दौर में अची पूरा थिया हुजनि आउं जॾहिं हिते सीट ते वेठो हुउसि अची मूंखे केवल महबूब साईं जमीन साईं ते विहारियो त मूंखे हुकुम इहो थियो त बाबा ज़बान ऐं ॿाहूं पंहिंजी कटे वेही भले केरु कुझु चई वञे त बर्दाश्त कबो ठीकु आहे ऐं उन अमल कहिड़ा ते अलाह सां महिरबानी हर माण्हू खे इज़त ॾियूं था करियूं था ऐं जॾहिं अची वेठुसि त मूंखे अलहमदिल्ला जेका म्यूनिसिपैलिटी आहे असां तक़रीबन 12 करोड़ में कर्ज़ी में मिली अच्छा कर्ज़ी में जंहिंमें पेंशन माण्हुनि जी रल हुई 15 खां वठी पेंशन रल आहे माण्हुनि जी सभिनी रल हुई पोइ जेको बि तो अलहमदिल्ला असीं आहिस्ते आहिस्ते उन्हनि सभिनी खे उहा शइ असीं कवर कंदा अचूं ऐं पंहिंजो उन सां गॾु असांखे मिशनरी जेका सभु पुराणी जेका मिली एडमिनिस्ट्रेशन दौर हूंदो आहे त पोइ उन में सभु शयूं हली वेंदियूं आहिनि न सर हिन खां पहिरीं त अमार साईं जो दौर हो अमार साईं पंहिंजे तौर ते कयो पर हुन खां पोइ जेको 2 साल दौर रहे थो न एडमिनिस्ट्रेशन दौर उन में सॼो माहौल थोरो अमार साईं खां पोइ 2 साल वरी एडमिनिस्ट्रेटर रहिया जिन सम्झो था त मतिलबु कम जो खानो ख़राब कयो मतिलबु खानो ख़राब न थिए हुनजो पंहिंजो सिस्टम हूंदो हुन पंहिंजो सिस्टम हलायो हूंदो ठीकु आहे या थी सघे थो एतिरी हुनखे बजट न मिली हुजे हुनजे करे सही आहे असांखे मिशनरी पुराणी हुनखे हलायूं पिया रोड रस्ता नाला ॿिया टिया अलहमदिल्ला असां पंहिंजे हुनखे सभिनी खे ज़बरदस्त नमूने सां पंहिंजो टेकअप कयो उन में असां वटि दरगाह शरीफ़ जा वॾा 2 मेला थियनि था नुंहं जा उनखे अलहमदिल्ला सां मल्हायूं था असां वटि तमामु महरम शरीफ़ तमामु वॾो इवेंट थिए थो वेंदे 8 उर्स ताईं असां तमामु जेके 24-25 मां बाग़ सभिनी खे जेको आहे सो टेकअप करणो थो पवे हुनखे ॾिसणु करणु हुनजो सारा सफ़ाइयूं सॼियूं लाइटिंग रोशनी बि थी इहे सभु शयूं अलहमदिल्ला असां पंहिंजे ज़िमे ते खई आहे उन खां पोइ ईद मिलादुल नबी जेके थियनि थियूं उन जो मेनू आहे उहो सॼो बि मूं अची वियो सॼो महिनो सिर ते खयो आहे उन्हनि खे सभिनी खे मूं उन्हनि खे ई हिकिड़े प्लेटफॉर्म ते हाणे उन्हनि खे बाबा असांखे एप्लीकेशन जो तव्हां छा न ख़ुशि बि थींदा आहिनि ऐं ॿिए वॾे वॾो त मूं वटि सिस्टम इहो आहे त आऊं पहिरियों वाहिद चेयरमैन आहियां हिते जंहिं बायोमेट्रिक सिस्टम शुरू कयो हूंदो मुलाज़िमनि जो ठीकु आहे उन में इन सां भला फ़र्क़ु पियो जेके वीज़ा ते वियल मुलाज़िम या मोकलुनि ते वियल जेके घर वेठे वेठे पघारूं बिल्कुलु केतिरा मुलाज़िम केतिरा आहिनि मुलाज़िम तक़रीबन 350 खां मथे मुलाज़िम जंहिंमें स्वीपर्स ऑफिसर्स ॿिया जेके आहिनि लेबरनि जा ॿिया सभु मिलाए जुलाए टोटल पघार असांजो तक़रीबन थिए थो 3.5 करोड़ ताईं फंड केतिरो आहे टाउन हाल जो मंथली या अगरि साल वाइज असीं ॾिसूं त घणो मंथली असांजो अचे थो तक़रीबन 4.5 करोड़ तक़रीबन बचे उन में असांजा ट्रैक्टर्स जेके आहिनि पुराणा ट्रैक्टर आहिनि असां मशीनरी आहिनि हेवी जनरेटर मूं घुराया आहिनि जेके असांजे डिस्पोजल आहिनि 4 डिस्पोजल हेवी आहिनि वॾा जंहिंमां शहर निकाल पाणी उन ते असांजा 120 kV जा वॾा हेवी जनरेटर अची विया आहिनि 24 कलाक डिस्पोजल या ये मोटरूं हलन थियूं हिकिड़ी ॻाल्हि इहा बि मूंखे ॿुधण में आई आहे बिल्कुलु 24 कलाक मोटरूं हलन पियूं इहा सम्झो था त कामयाबी आहे न कामयाबी आहे असांजो 24 कलाक मोटर हले पाणी न बीहे किथे
मूंखां पहिरीं अलाए जाने पाणी पीअंदो ख़ुदा न ख़ासि थिए थो इंसानु आहे किथां पाइप टुटो थो वञे बीठो थिए थो 2-3 कलाक या हिकिड़ो ॾींहुं हो पाणी किथे असांखे मजबूरन पीअणो थो पए पर उनजे लाइ बि असीं माण्हू अॻुवाट इतलाउ कराईंदा आहियूं बाबा हिननि इलाइक़े में पाणी पीअंदो न असीं मज़द खायूं जेसि ताईं असांजो पाइप लाइन मेन लाइन पाइप लाइन ठाराहे वठो असीं हुन सां ऐं शहर वारनि खे हद दर्जे खां वधीक शाबस आहे जो असां वधीक साथ ॾियनि था बेठो कनि था असां हिन में असां जॾहिं पहुतासीं वॾे में वॾो माण्हू खे हूंदी आहे सहूलियत असांखे हिते बैठक सुठी मिले लाइब्रेरी मिले बीठो मूं अचणु शर्त जेको आहे सो पहिरियों कंपनी लाइब्रेरी मखदूम गुलाम अहमद लाइब्रेरी आहे जेका ठाराई जेका इंशाअल्लाह तव्हांखे विज़िट कराईंदा तव्हां ॾिसंदव उनखे हुई सही पर सहूलियतूं न हुयूं सहूलियत कान हुई कुर्सियूं कोन हुयूं पिया हूंदा हुआ ॿिया अहिड़े क़िस्म सां ऐं कंप्यूटर कोन हुआ कंप्यूटर मूं ज़ाती पंहिंजा कंप्यूटर मूं वटि पियल हूंदा उहे मूं ॾिना आहिनि हुते लेडीज़ पोर्शन हुते कयो अथऊं ऐं उहा 24 सुबुह जो 9 बजे खां जीअं खुले थी तीअं राति जो जेको आहे सो 9 बजे ताईं असां किताब पंहिंजा सुठा करे रखिया आहिनि बीठो पार्क खे असां पंहिंजो रवां तवां करे छॾियो फर्स्ट क्लास रंग रूप कराए बीठो सॼो सिस्टम हुनजो ठाहियो अथऊं ज़बरदस्त नमूने सां ऐं वॾे में वॾो त शहर में जेके मेन जायूं हुयूं असांखे कंहिं महिल महबूब साईं अलहमदिल्ला अलाह सां ख़ुशि रखे जो असांखे फंड्स ॾिनूं माना त हीअ वञी कमु तव्हां करे रहियो जेके उन्हनि असांखे जेको आहे असां पंहिंजे मेन जेके असां रस्ता आहिनि ते पेवर ब्लॉक कराया अथऊं मेन नाला जेके जिते जिते असांखे ख़बर आहे असांखे पाणी पीअंदो जीअं असांजो मखदूम हाउस आहे हमेशह चवंदा भाउ पाणी थो पीए उते असां तमामु वॾो मेन लाइन जो असां पाइप हलाए हेॾो आहे उते मिशन ते पाणी कढंदासीं सफ़ाई में त तव्हां पाण ॾिसंदो आहियां सफ़ाई में अलहमदिल्ला न कढियो अॻे असांजो थींदो त सफ़ाई थींदी हुई हिकिड़े दफ़ा शहर में उहा बि थींदी हुई को 9 बजे को 10 बजे पंहिंजी मर्ज़ी सां स्वीप हींअर सुबुह जो 7 बजे स्वीपर अचे थो जंहिंजी आउं पाणी 8 बजे वञी हाज़िरी ते वेही रहंदो आहियां हिते पार्क वटि केॾी महिल बीह रहंदो आहियां त कहिड़ा माण्हू आया कहिड़ा कोन आया सुबुह जो चकर हणंदो आहियां जो आउं सुबुह 6 बजे उथंदो आहियां 6 बजे उथी नाश्तो वाश्तो करे 7 बजे आउं शहर में निकिरंदो आहियां 8 साढे 8 बजे ताईं आउं पाण फिरंदो आहियां सॼे शहर में तंहिंखां पोइ हिन पार्क ते वेंदो आहियां वरी 2 बजे ते हाज़िरी थींदी आहे जेके हिते आहियां त वरी हिते पुछा कराईंदो आहियां त बाबा 2 बजे कहिड़ा चढ़िया केॾां मोकिलियो पिया छा था करियो मूंसां जेके स्टाफ आहे जेके इंचार्ज आहिनि उहे हिन जो तमामु घणो साथ आहे उनखे ऐं असां हाणे शहर में बजाए हिकिड़े टाइम ते असीं 2 दफ़ा शहर मां किचिरो खणायूं था जंहिंमें असां हेवी ट्रैक्टर आहिनि 4 ट्रैक्टर आहिनि ऐं टाला आहिनि उहे असांजा हेवी राति जो स्वीपर गॾु करे छॾींदा शाम जो राति जो खणी छॾींदा आहिनि जीअं माना माण्हू लंघे करे त परेशानी न थिए छो जो माण्हू असां खां घुरे थो सफ़ाई जेकॾहिं असां त आई सफ़ाई जेकॾहिं सफ़ाई असीं नथा ॾेई सघूं त पोइ असीं उनखे कुझु कोन ॾेई सघंदासीं जॾहिं सफ़ाई नथा ॾेई सघूं असीं उनखे कुझु कोन ॾेई सघंदासीं उनजे करे जेको हुननि जो हक़ु आहे उहो ॾियूं जीअं ईद आहे जेकॾहिं असीं ईद वॾी ईद जेका थिए थी अलहमदिल्ला मूंखे 3 साल थियो आहे इन वॾी ईद खे मूं अहिड़े सुपरवाइज़ कयो आहे जो ख़बर कान पवंदी आहे त का ईद आहे भई हिते हाला में हुई या किचिरो हो ॿियो हो हमेशह ॾिसंदा आहियूं त गटरनि में ॿियनि में लाइनियुनि ते न पिया हूंदा न ब्यूटी पिया असां उहो सिस्टम इहो कयो जो मुंहिंजे अचण खां पोइ उहो हिकिड़ो असांजो प्लॉट आहे उनखे वॾी क्रेन घुराए उन खॾा खोटाए चुनो विझाए वरी उन में किचरा विझाए जेको थिए थो वरी मथां हुनखे चुन विझाए असां ढके छॾींदा आहियूं त जीअं असांजो माना माहौल सुठो हुजे कोशिशि करियूं पिया अञा वधीक माहौल खे सुठो करण जी कोशिशि करियूं जो असांजी जमीन साईं जी निगरानी मुंहिंजे घटि आहे पर महबूब जमा साईं जी निगरानी मुंहिंजे तमामु घणी आहे हर शइ ते पाण नज़र रखनि था ऐं पाण मालिक बि आहिनि मुंहिंजा मालिक आहिनि हिन शइ जा मालिक आहिनि जिन मूंखे विहारियो आहे त आउं चाहियां थो त मूं ते अञा वधीक पाण निगरानी कनि जीअं आऊं अञा वधीक जेको आहे सो पंहिंजे हुनखे सिट खे करे ॾियां अच्छा ॿियो वॾे वॾी आहे तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां त ऐं पहिरियों थी सघे थो त सिंध में चेयरमैन हुजां जंहिं मुहाफ़िज़ फोर्स ठाहियो आहे राति जो असांजे शहर में तक़रीबन जेके वार्ड आहिनि हिननि में मूं मुहाफ़िज़ फोर्स ठाहियो आहे जेके राति जो चौकीदारी कंदा आहिनि तक़रीबन मूं वटि हींअर 16-17 कुझु पवंदो न ॿियो भला असांजो मुहाफ़िज़ कुझु न करे सघे टार्च त हणंदो परे खां कंहिंखे ॾिसंदो त टार्च बनाए जेको माण्हू वेठो आहे उहो पासो त कोन वठी ईंदो न चौकनि ते 16 खां 17 मुंहिंजा मुहाफ़िज़ आहिनि वरी उन्हनि जे मथां वरी 2 इंचार्ज आहिनि ज़बरदस्त जेके राति जो हुनखे चेक कंदा आहिनि ट्रैफिक हाणे खां मूं ट्रैफिक जो सिस्टम हिते ठाहियो हाल में तो तव्हांखे हलंदा ॾेखारींदासीं त हुन ट्रैफिक वारा मुख़्तलिफ़ चौकनि ते बीठा आहिनि वरी उनजे मथां मुंहिंजा 2
जो इंचार्ज आहिनि जेके दिल्ली जी रिपोर्ट फेसबुक ते मूंखे फोटू कंदा आहिनि फेसबुक ते कंदा आहिनि असांजो फेसबुक आहे सो हलाईंदो आहे पंहिंजो असांजो इंचार्ज आहे गुलाम अली उहो हलाईंदो आहे वरी उनखे पहुचाईंदा आहिनि उहे हर डेलीअ जी रिपोर्ट सफ़ाई जी बि रिपोर्ट मूं डेली अचे का शइ टुटे थी फुटे थी उनजो बि डेली अचे मुआफ़िज़ जो डेली अचे इंक्रोचमेंट वारनि जो डेली अचे डेली। अच्छा सर तव्हां ॿुधायो तक़रीबन 4.25 करोड़ तव्हांजी बजट आहे उन खां अलावा ज़ाहिरी आहे बिलिंग जी मद में पाणी जा बिल आहिनि टैक्स वग़ैरह जी मद आहे इन में भला तक़रीबन केतिरी अर्निंग टाउन जी थिए थी कुझु अंदाज़ो आहे? उन तमामु घटि थी थिए तमामु वजह इन करे आहे जो असां वटि एतिरा सोर्सिस आहिनि कोन पहिरीं खां सम्झो नथा त अगरि इनखे बहितर कयो वञे बहितर कयो पर बहितर करे जॾहिं फंडिंग हुजे असां वटि कुझु हलनि था कुझु कोन था हलनि उहे पब्लिक हेल्थ वारा कंदा आहिनि हुनखे सफ़ाई कंहिंखे का तकलीफ़ न थिए ॿियो चयो सफ़ाई सड़ी इंक्रोचमेंट थिए थोरो इंचार्ज एसी साहब आहे पर पोइ असीं मदद कंदा आहियूं हर ॻाल्हि में ऐं रोड रस्तनि खे साफ़ु करणु कंहिंजी इवन जो केरु बि हुजे मुखालिफ़ हुजे अलफ़ हुजे बे हुजे केरु बि हुजे ऐं हुनखे साईं जो मखदूम साहिब चवणो अथव हिननि सभिनी खे आहिनि शहर जा मुखालिफ़ अलॻि शइ आहे शहर जा आहिनि हुनखे शहर जे हिसे सां उहा अहमियत ॾिबी पंहिंजे कम खां मुतमइन आहियो? हा बिल्कुलु। छा आहे अञा अॻियां प्लानिंग छो जो मिठो पाणी ऐं सम्झां थो बुनियादी ज़रूरत आहे तव्हां नथा सम्झो त मखदूम साहिबनि खे तव्हां सां गॾु इन ते तमामु घणो कमु करणु उन में मूंखे असांजी हींअर मीटिंग थी हुई ऐं उन मीटिंग में साईं सां गॾुसि जमीन जमा साईं जी ऐं महबूब जमा साईं ख़ैर सां असां ऑनलाइन कॉल कयो आहे उन्हनि खे कयो अथऊं असांखे फिल्टर प्लान ॿिया कराए ॾींदा सो अलाह साईं कंदो इंशाल्लाह उहे जल्दी असां आहिनि केतिरा फिल्टर प्लान असां हिते जेके आहिनि 5 अलॻि शहर 5 अलॻि उन मां रनिंग में घणा आहिनि? रनिंग में तक़रीबन हाणे 5 ई आहिनि 5 ई रनिंग उतां माण्हुनि खे पाणी मिले बिल्कुलु बिल्कुलु त माण्हू वेठा आहिनि जेके तव्हां चवंदा तव्हांखे हलंदो माण्हू विज़िट कराए त उहो उन्हनि खे पाणी मिले थो तंहिंखां पोइ वरी असांजो पंहिंजो थोरो सिस्टम आहे जो टैंकर में मिठो पाणी आहे केरु घुरंदो आहे पाण असीं पंहिंजा टैंकर फायर ब्रिगेड गाॾी असां वटि हिकिड़ी आहे जेका पुराणी आहे पर उहा फायर ब्रिगेड वाहिद गाॾी असांजी जेका सॼे डिस्ट्रिक्ट में मूव करे मुंहिंजी अच्छा जेका फ़ोन अचे बाबा हितां पाणी ते अॼु पाणी बाहि लॻी आहे हीअ लॻी आहे हिकिड़ी वाहिद तारी आहे जेका असांजे सॼे डिस्ट्रिक्ट में मिले थी। न त सोर्सिस त आहिनि अगरि मखदूम साहिबनि खे कंहिंखे अर्ज़ु कयो मथां ज़ाहिर फंडिंग त ईंदी हूंदी त उन मां ॿी गाॾी वीचार अची सघे थी असां कोशिशि कई आहे टूटो जो साईं पाण इंचार्ज आहे महबूब साईं 1122 म्यूनिसिपैलिटी में कान थी अचे हेल्पलाइन हूंदी न हेल्पलाइन आहे कॾहिं एमरजेंसी हूंदी आहे त असीं घुराए वठंदा आहियूं ठीकु जीअं मेलो मला खड़ो त असीं घुराए वठंदा आहियूं पर जेका असांजी आहे न एन टाइम ते जेका हू सैदाबाद खां अचे मटियारी में हेड ऑफिस आहे उते खां जेसिताईं निकिरे तेसिताईं जेको आहे हीअ शहर में असांजी गाॾी जी कमु अचे सम्झो था त हाला में बि हिननि जो का हुजणु खपे ऑफिस या सहूलियत हुजणु खपे या एतिरी ज़रूरत आहे हिते 1122 जी ज़रूरत आहे पर उनजी ज़रूरत असीं पूरी करे वेठा आहियूं। अच्छा तक़रीबन उनजी असीं पूरी करे वेठा आहियूं जो हू बि पंहिंजो गवर्नमेंट जो इदारो आहे असां कंसर्न आहे त असीं कोशिशि कयूं था त असीं बि हुननि जो साथ ॾियूं हू असांजो ॾींदा आहिनि असीं हुननि ॾींदा आहियूं किथे हू चवंदा आहिनि यार हिते विझी बाहि लॻी वारो करे तव्हांजी गाॾी बि मोकिले छॾींदा आहिनि किथे हुननि जी गाॾी कमु ईंदी आहे त हिक ॿिए सां असांजो हालांकि अचणु थींदो आहे हुननि जो ज़ाहिर का कंप्लेन वग़ैरह ईंदी हूंदी त ईंदा त हूंदा हा ईंदा न राब्तो कंदा आहिनि असां थींदो आहे राब्तो छा मैसेज ॾींदव असांजे हाला जे दोस्तनि खे या हाला जे रहंदड़नि खे त अहिड़ी कहिड़ी अञा शइ रहियल आहे जेका हाला जे माण्हुनि लाइ तव्हांजी करण जी ख़्वाहिश बि आहे ऐं उन ते हाला जे माण्हुनि जो साथ खपे था? हाणे हुन में मुंहिंजो आहे त मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश का कोन हूंदी आहे ठीकु आहे ज़ाती ऐं गाइडलाइन वठंदो पहिरां जमीन जमा साहिब खां ऐं महबूब जमा साहिब खां जेके मुर्शिद बि आहिनि मुंहिंजा मालिक बि आहिनि ऐं हिन सीट ते सीट हीअ मुंहिंजी सीट कान्हे का हीअ सीट अॼु मूंखे हुकुम थींदो त बाबा इहा सीट छॾंदा ऐं रुगो पेन पनू चश्मो खणी हलो वेंदुसि वरी हिन ते रुख बि कोन कंदुसि छो जो मुल्क मालिक आहिनि ऐं ॿिए कंहिंजी मदाख़ल ऐं हिन में बर्दाश्त करियां कोन न को मूं वटि केरु मदाख़ल केरु करे थो अल्हम्दुलिल्लाह सभई साथ ॾींदा था सुठे नमूने सां ऐं जेका ख़्वाहिशूं आहिनि से जीअं मूंखे गाइडलाइन साइन तां मिलंदी आहे त बाबा हीअ शइ कराइजे हीअं बि कराइजे जेके पुराणी मुंहिंजे ज़हन में ख़्वाहिश साइन ॻाल्हियूं कंदा हुआ उहे मुंहिंजे ज़हन में थियनि उहे ऐं उन्हनि ते ई फेरायां त साइन हीअ ॻाल्हि कई त खपे हिते हीअं थियणु खपे हीअं खपे उहे मुंहिंजे ज़हन में छॾियऊं साईं शहर जे माण्हुनि खे अल्हम्दुलिल्लाह असीं तमामु वधीक सहूलियत ॾियूं पिया ऐं कोशिशि इहा था करियूं त हर माण्हू खे सहूलियत मिले घर वेठे मिले जंहिंमें हुनजो बुनियादी मसइलो गटर लाइन आहे सफ़ाई आहे
गिटी ठही मिले पेवर मिले असां तक़रीबन 75% जेको आहे न शहर खे पेवर करे छॾियो आहे 75% उन में असां बाक़ी जेको रहियल आहे कमु 25% आहे उन में इनशाला हींअर ख़ैर महबूब साईं असांखे दवा साईं ख़ैर असांखे ॾियनि पिया स्कीमूं इनशाला असीं उन्हनि स्कीमुनि मां इन शहर खे थोरो वरी उनखे वधाईंदासूं बि कोशिशि इहा मुंहिंजी आहे त मूं सां कया त पोइ असांखे एतिरो शइ ॾियो जो जेको ईंदड़ जेको चेयरमैन थिए उनखे का तकलीफ़ न थिए कोशिशि सभु शयूं ठहियल हुजनि ईंदड़ जेको चेयरमैन कमेटी अचे त अलहमदिल्ला उहो टीम जेको आहे न उन जो तमामु वाहिद किरदारु हूंदो आहे एडमिनिस्ट्रेटर जे मामलनि में टाउन खे हलाइण में कीअं भला उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कंदो ख़ासि करे जेका ईद उल अज़हा गुज़री आहे हेठें स्टाफ खे कीअं ताईं ख़राज तहसीन कंदो आऊं जो आहियां त पंहिंजो निगरानी हिकिड़ी त पाण कंदो आहियां ठीकु आहे सभु शइ जी ऐं इहो कोन सोचींदो आहियां त गर्मी आहे सर्दी आहे छा आहे बीह रहंदो आहियां ठीकु आहे उन सां गॾु जेका मुंहिंजी टीम आहे अलहमदिल्ला टीम तमामु स्ट्रॉन्ग टीम आहे उहा बि ईअं हूंदी आहे त पोइ राति जो 2 बजे 3 बजे बाबा बरसाति पई आहे पाणी कढणो आहे त उहो गॾु मूंसां बीठा आहिनि ऐं वरी हुननि सां इहो कंदो आहियां त जेको बि जॾहिं फ़र्ज़ु करियो जेकॾहिं महरम शरीफ़ थो थिए महरम शरीफ़ में हिकिड़ा वीचारा स्वीपर वग़ैरह नाले हर को माण्हू चवंदो आहे त बाबा थियो सफ़ाई थी वई सफ़ाई करे विया वरी हुनखे पुछंदा कोन ईअं कोन कंदा त हिनखे पाणीअ जो ढुक ॾियूं या छा ॾियूं छा न ऐं वरी जीअं महरम शरीफ़ ख़तमु थिया बेटो त हिते अलॻि सां हिकिड़ो पंहिंजो सिस्टम ठाहे लंगर वंगर ठाराए उन्हनि खे सभिनी खे खाराईंदो बाबा तव्हां महिनत कई आहे हीअ लंगर ठीकु आहे न या ईद वग़ैरह थींदी आहे त उन्हनि खे बि ईअं कंदो आहे जीअं हींअर असांजो जो 2 घर खां निकिरे थो हुनखे पाणी महसूसु ऐं अलाह साईं कंदो इनशाला त वरी तव्हांखे ऐं ख़ासि सां दावत ॾींदुसि त बरसाति जे ॾींहं में अचिजो अची असांजो तव्हां उहो कमु ॾिसिजो त असांजो कमु असीं कीअं था करियूं ऐं असां उन कम खे वधायो केतिरो आहे ठीकु आहे बाक़ी स्कीमूं जेके आहिनि मुंहिंजो ठाहे रखियो आहे तव्हां लाइ ठहाव जेके जेके असांखे केवल जमी साईं महबूब साईं लाइ स्कीमूं ॾियनि तमामु वॾियूं स्कीमूं आहिनि जेके असीं जंहिं ते आऊं वरी हूंदो आहियां त पंहिंजी हर शइ खे हाईलाइट कराईंदो आहियां ऐं उनखे चवंदो आहियां हीअ शइ असांखे थी आहे उहा पहुचाईंदो आहियां ॿीहर जूं माण्हू कढी ॾींदा हुआ टुटल हुयूं टुटियूं उहे मूं कढाए पंहिंजो महफ़ूज़ रखिया हाणे हुनखे नई शिकिल ॾेई इनशाला इहो बि जेको आहे 2 महीननि खां पोइ हुनखे वरी या फुट फेरीअ ते नई शिकिल ॾेई तव्हांखे नए रूप में तव्हांखे ॾिसण मिलंदी महिरबानी गुल साईं ऐं विवर्स थोरी देरि लाइ ब्रेक वठंदासीं उन खां पोइ साईं जिन जेके कुझु शयूं असांखे विज़िट कराईंदो तव्हांखे वरी ओॾे ई वठी था हलूं तमामु ज़बरदस्त माशाल्लाह साईं जी ही बोर्ड अथव आयो भाउ हाला मां आया आहियो कंहिं कम सां आया आहियो अच्छा कम वग़ैरह भला हिते थियनि था या रुगो गुल साईं पंहिंजूं ॻाल्हियूं पियो करे कम थियनि पिया हिते माण्हुनि जा को परेशानी वग़ैरह कोन्हे का परेशानी कोन्हे कंहिं क़िस्म जा सर्टिफिकेट वग़ैरह ज़ाहिर ठहंदा आहिनि कंदा आहिनि उन लाइ आया हूंदो या ॿिए के ख़ासि कम लाइ मसलो वग़ैरह हुजे त ॿुधाए सघो था पूरे पाकिस्तान माना सिस्टम है वो थे तो लो थे तो जेको रोके न बैठ महिरबानी गुल साईं अक्सर ॾिठो वियो आहे सर कंहिं क़िस्म जी परेशानी के कमकार में को मसलो को इशू न आहे सभु सेट आहे सभु माशाल्लाह महिरबानी महिरबानी ठीक है सर हाला है सफ़ाई ताईं ॾिसी रहिया हूंदो लाज़मी आहे हाला शहर वॾा जेको साइन बोर्ड बि लॻल आहे मथे उन खां अलावा काशीअ जो कमु जेको हाला जे तरफ़ां हाला में तमामु मशहूरु थिए थो उहो बि मतिलबु हिते ॾिठो पियो वञे हाला शहर जो विज़िट तव्हांखे करायूं था ऐं ॾेखारियूं था त हाला में कहिड़ा कहिड़ा कम हिन वक़्तु थियल आहिनि ज़ाहिर आहे हर शइ 100% परफेक्ट न थींदी आहे पर जेतिरे क़दुरु गुल साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त उन मां लॻे थो त हाला में कम काफ़ी थियल आहिनि ऐं दोस्तनि जा अगरि सवाल वग़ैरह हुजनि त असांखे कमेंट सेक्शन में करे सघनि था त कोशिशि कंदासीं त हुन जा जवाब बि ॾेई सघूं ऐं हिन हाला जे मुख्य शहर कम में कहिड़ी जाइ ते घुमी रहिया आहियूं पाण मेन कोर्ट रोड हाला प्रेस क्लब रोड दरगाह रोड आहे ठीकु आहे सफ़ाई जो तमामु हिते मूंखे ज़बरदस्त निज़ाम नज़र अची रहियो आहे जेको हेवी नालो ठहियो आहे नालो जेको आहे डायरेक्ट माना सॼे शहर जो मेन नालो इहो ई आहे न सर मेन नालो कोन्हे ही दरगाह रोड टोटल ठीकु आहे मेन नालो आहे भाई वॾी महिनत करे कैंप लॻायो माना
ये पैंप दवा से बुधारे अच्छे बुढ़ारे थे ठीक है मोड़ 24 कलाक डीजल इंजन रखी हुंदी हुई जो को भई हलंदी बचत जब अस्सलाम वालेकुम ठीक है खैरियत आहे छा था समझो हाला जे टाउन चेयरमैन गुल मोहम्मद पंवर जी कारकर्दगी कीअं रही आहे हाला में सर तमाम घणा मुतमइन आहियूं माना अगर 100 मां 100 नंबर ॾिजनि त सर 99 चई 99 जी त 1% आहे न छो जो न शहर जी सफ़ाई सुथराई जे हिसाब सां जो त हिते ॾिसूं था त जीअं इंक्रोचमेंट हवाले सां पहिरीं ॾाढी हिते तंगी हूंदी हुई रोड ब्लॉक रोज़ जो मामूल हूंदो हाणे काफ़ी बेहतर आहे मुतमइन आहे छा था सम्झो अञा कहिड़ी अहिड़ी कमी हाला जे कमनि हाला में कमनि जी रहियल आहे को अहिड़ो ज़हन में आहे या को मशवरो ॾियणु चाहियो गुल मोहम्मद साईं खे तव्हां गुल मोहम्मद साईं खे मशवरो छा था ॾेई सघूं ऑब्वियसली हू कमु हूअं ई वर्किंग करे पियो ऐं असीं बि ॾिसंदा आहियूं त को बि चेयरमैन ईअं असां कोन ॾिठो आहे त रोडनि ते रस्तनि ते हलंदो हुजे आम माण्हू जी तरह आम पब्लिक सां गॾु हूंदो आहे बहितर ठीक है महिरबानी ज़बरदस्त रोड दरगाह वारे तां गुज़री रहिया आहियूं जंहिं पासे मखदूम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो अल्लाह साईं ख़ुशि रखे केतिरो मुतमइन आहियो हाला जे चेयरमैन खां हाला जे टाउन चेयरमैन खां कमनि जे हवाले सां माशाअल्लाह कम त भला थियनि पर अञा कम काफ़ी रहिया पिया मसइलनि को अहिड़ो कमु जेको रहियल हुजे ब्लॉक जेके अञा रहियल आहिनि गुलशन फ़हीम कॉलोनी काफ़ी रही पई उहो ज़ाहिर तक़रीबन कुझु इलाइक़ा रहियल आहिनि कुझु इलाइक़ा रहियल पर हिन जी वॾी महिरबानी त कम अगर हाला ऐं मटियारी में असीं फ़र्क़ु कयूं त हाला ऐं मटियारी जो पहिरियों फ़र्क़ु असांजे साम्हूं त हाला में हिकु बहितरीन क़िस्म जो पब्लिक पार्क मूंखे नज़र अची रहियो आहे मटियारी में अहिड़े क़िस्म जो पार्क सालनि खां ॿुधंदा अचूं त ठहे पियो हिते ज़ाहिर ॿारनि जा झूला लॻल आहिनि ॿारनि जी एंटरटेनमेंट लाइ लॻल आहे सम्झां थो शाम जो हिते रश तमामु घणी थींदी हूंदी हद खां वधीक जॻह कोन मिलंदी आहे फैमिली वगैरह भी ईंदियूं आहिनि ॿार माशाल्लाह अच्छा पोइ ज़ाहिर आहे फैमिलीज़ जे टाइम मर्दनि खे त अलाउ हिते न हूंदो वर्कर हूंदा आहिनि छोकिरा चौकीदार वगैरह लॻल आहिनि हिते सभु आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त पार्क जो इंचार्ज आहे माशाल्लाह अचे पियो पटवेल आहिनि चौकीदार अस्सलाम वालेकुम दादा ठीकु आहे खैरियत आहे नालो ॿुधाईंदो पहिरीं भाउ साईं मुंहिंजो नालो असद परवेज़ आहे असद भाउ कीअं पियो भला पार्क जो हले कमकार ऐं छा था सम्झो कंहिं का कमी आहे हिते को कमकार अञा का शइ रहियल आहे जंहिंजी ज़रूरत हुजे शइ जी पुराई आहे थधे पाणी जो सर कमु कराए ॾिनो आहे चिंगला सभु मकम मिलनि ही ॿ ख़राब थी विया आहिनि उहे साफ़ ठाहिराइण लाइ ॾिना आहिनि कोई ॾींहं ॿिनि में वापसि मिली वेंदा रश त तमामु घणी थींदी हूंदी शाम जे टाइम शाम जो माना तमामु घणी कॾहिं को अणवणंदड़ वाक़ियो त पेश न आयो त कंहिंखे लेडीज़ सां कंहिं करे छॾी या ॿारनि खे कंहिं मतिलबु का शिकायत अहिड़ी आई त कोन्हे अॼु ताईं उन्हनि शयुनि खे ॾिसंदा रहंदा आहियो ताईं न सर न असांखे चेयरमैन साहिब जो चयल आहे त अगरि को वाक़ियो थिए त असीं पंहिंजे हुनखे स्टाफ खे चवंदा आहियूं ओॾी महिल अहिड़ो करे वाक़ियो थियो ई कोन्हे त हींअर तव्हां ॾिसंदा लेडीज़ रोज़ ईंदी आहे घरे नंढड़ा ॿार सुबुह खां हूंदा आहिनि शाम जो त अञा रश वधीक थींदी आहे महिरबानी चेयरमैन साहिब तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि ख़लास हिननि खे अञा वधीक ख़ुशाबाद रखे इहे शयूं असांखे नज़र न ईंदियूं आहिनि त हाला ऐं मटियारी जो अगरि फ़र्क़ु तव्हांखे ॿुधायूं त हीउ वाज़े हिकिड़ो फ़र्क़ु आहे हाला ऐं मटियारी जो असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं मौलवी मखदूम ग़ुलाम हैदर सिद्दीकी जी रीडिंग रूम लाइब्रेरी तालका म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन हाला इफ्तिताही सॼी हिन में डिटेल लिखियल आहे तव्हां पढ़ंदव 2008 में इफ्तिताह कई हुई पर गुल मोहम्मद साहिब जो चवणो हो त हिनखे रेनोवेट ऐं हिन में काफ़ी जेके सहूलियतूं हिन में कंप्यूटर्स ज़बरदस्त अस्सलाम वालेकुम ठीकु आहे खैरियत आहे सर नालो ॿुधाइजो पंहिंजो मुंहिंजो नालो भगवान दास आहे भगवान दास कीअं बि हली पढ़ाई ऐं हिन लाइब्रेरी मां कहिड़ा फ़ाइदा पिया मिलनि लाइब्रेरी मां इलाही कुझु फ़ाइदा आहिनि सहूलियतूं आहिनि सभु कुझु आहे छो त हिते डिस्टर्बन कान्हे का शइ कान्हे का हिते पढ़ंदा सुठी ॻाल्हि आहे लाइब्रेरी तमामु सुठी आहे सम्झो था त टाउन चेयरमैन जो तमामु सुठो हिन में अमल दख़ल आहे ऐं सुठे तरीक़े सां संभालीनि पिया हिनखे पहिरीं कुझु मसइला हुआ हाणे कुझु हल थी विया आहिनि ऐं कुझु मैनेजमेंट कुझु ख़राबु हुआ पहिरीं खां बहितर आहे हाणे बहितर आहे को अहिड़ो मशवरो जेको चेयरमैन साहिब खे ॾियणु चाहियो एज़ अ स्टूडेंट त सर हिते हिन शइ जी थोरी कमी आहे पूरी कई वञे कमी त इलाही कुझु आहे पर हिते छो त हिते का मैनेजमेंट कोन्हे का हिते ऐं
साइलेंस माहौल कोन्हे को अच्छा थोड़ी ये शयूं आहिनि इनखे कंट्रोल करणु खपे करणु खपे जी हा ॿियो बि शागिर्द ईंदा आहिनि तव्हां सां गॾु हिते इलाही ईंदा आहिनि अच्छा छोकिरियुनि जे हवाले सां बि हिते सहूलियतूं मौजूदु आहिनि छोकिरियूं बि अची पढ़नि छोकिरियूं अची अलॻि सेक्शन ठहियल आहे सेक्शन ठहियल आहे जी जी हा ठीकु आहे इंचार्ज केरु आहे हिते जो अस्सलाम सर ठीकु आहे करिए था सर कीअं पियो कमकार हिते ॿुधाए बेहतरीन ज़बरदस्त चेयरमैन साहब जे महिनतुनि जो कावड़ियुनि जो ही सभु नतीजो आहे वाकई 1.5 साल पहिरीं अची तकलीफ़ पई ठीकु आहे उन खां पोइ सरी लाइब्रेरी ज़ेरे तामीर कई हिनखे बि साल थी विया एयर कंडीशन लॻा ही सभु कुझु साईं जे महिनत सां कावड़ियुनि सां सभु कुझु हले पियो स्टूडेंट बचनि था बुज़ुर्ग बचनि था सुबुह जो 9 बजे लाइब्रेरी खुले थी राति जो 8 ताईं खुली पई आहे आचार्य ॾींहुं बंदि हूंदी आहे न्याणियूं भला अचनि थियूं हिते नियाणियूं पहिरीं ईंदियूं हुयूं ठीकु आहे पर असांजे शहर में कुझु मस्तूरात जो ठीकु आहे अचण वञण घटि आहे पोर्शन आहे सेक्शन अलॻि ठहियल हा, आहे पर- विवर्स हाला जी नंढ न्याणियुनि खे आउं ॿुधाईंदो हलां त हिन लाइब्रेरी में गर्ल्स सेक्शन बिल्कुलु सेपरेट आहे त अगरि अदड़ियूं पढ़णु चाहिनि ऐं पंहिंजे पढ़ाई खे अॻियां वधाइणु चाहिनि त उन लाइ हीउ सेक्शन तमामु ज़बरदस्त आहे त बेखुटके हाल जूं न्याणियूं हिते अची पढ़ी करे सघनि थियूं तव्हांखे हिते हर शइ जी सहूलियत ॾिनी वेंदी पाणी आहे एसी लॻल आहे पंखा आहिनि ऐं स्टाफ बि जेको आहे तमामु हिते आउं सम्झां थो त ताउन वारो हूंदो ऐं आउं सम्झां थो त हाल जी न्याणियुनि खे हिते अचणु खपे ऐं हिन मौक़े मां फ़ाइदो वठणु खपे शेल्फ लॻल आहिनि किताबनि जा हिते आउं तव्हांखे ॾेखारींदो हलां त तमामु खोड़ क़िस्म जा किताब हिते मौजूदु आहिनि जंहिंमें असीं अगरि पुराणा किताब चऊं पुराणियूं यादगिरियूं चऊं उहे बि हिते मौजूदु आहिनि ज़ाहिर आहे पढ़ाई जे हवाले सां या जेके बि स्टूडेंट्स खे किताबनि जी ज़रूरत पवे थी उहे बि हिते मौजूदु आहिनि कुझु स्टूडेंट असांजा ॿिया बि मौजूदु आहिनि उन्हनि सां बि असीं ॻाल्हाईंदासीं ऐं उन खां बि हिते पुछंदासीं त केतिरो मुतमइन अस्सलाम वालेकुम अदा ठीकु आहे पहिरीं त नालो ॿुधाइजो करण कुमार करण कीअं था ॾिसो हिते लाइब्रेरी खे भला बहितर आहे सभु शइ में या कुझु कमियूं आहिनि कमियूं किताबनि जी थोरियूं आहिनि थोरियूं आहिनि किताब कहिड़ा किताब हिते ताईं सम्झो था न आहिनि जेके हुजणु खपनि इंटीरियर जे हवाले सां वग़ैरह जनरल नॉलेज थी वियो मैथ थी ग्रामर वग़ैरह किताब उन सां माना सम्झो त इहे थोरो किताब हिते वाधारो हुजणु खपे हूंदा त सही ज़ाहिर आहे पर घटि हूंदा घटि आहिनि इन में वाधारो चाहियो था ठीकु आहे ऐं गुलमो साईं तव्हां लाइ ही दोस्तनि जो आहे तव्हां सम्झां थो त मशवरो आहे त हीअ किताब हिते कोशिशि करे अवेल कराए नालो पंहिंजो अली जी अली केतिरो मुतमइन आहियो लाइब्रेरी मां ऐं छा था सम्झनि या छा ज़रूरत असां 100% जेको असां मुतमइन आहियूं लाइब्रेरी मां असां हिते हींअर तयारी करे रहिया आहियूं 5 खां 15 स्केल जी हिते असीं चवंदासीं त असांखे बुक जी ज़रूरत आहे जॉब जे हवाले सां 5 खां 15 स्केल IPS सखर वारा जेको टेस्ट वठंदा आहिनि उन जे हवाले सां कोई हिते बुक जी कमी आहे उन्हनि जी असांखे ज़रूरत आहे बुक जी बाक़ी कंहिं शइ जी प्रॉब्लम कोन्हे पाणी थियो लाइट न सभु कॉपरेट आहिनि कोऑपरेटिव थैंक यू सो मच बुज़ुर्ग दोस्त बि हिते वेठल आहिनि जेके मुतालो करे रहिया आहिनि अख़बार जो मुतालो करे रहिया आहिनि ऐं दोस्त कुझु अस्सलाम वालेकुम साईं ठीकु आहे ख़ैरियत आहे नालो ॿुधाईंदो साईं गुलशेर की सर केतिरो मुतमइन आहियो हाल जी हिन लाइब्रेरी मां साईं तमामु बहितरीनु इंतज़ाम आहे हिते पर सिर्फ़ु इहो आहे जे हिते थोरी लाइट वञे थी जी, टाइम ते उन में थोरो हुजे सोलर जो हुजे माना इहा कमी तव्हांखे लॻे थी इंशाल्लाह पूरी थी वेंदी ॿियो बाक़ी सभु कुझु पहिरीं टाइम लाइट जो आहे इशू अगरि वधीक लाइट वेंदी त प्रॉब्लम थींदा हूंदा बहरहाल ओवरऑल व्यूअर्स असीं अगरि ॾिसूं त तमामु ज़बरदस्त हिकिड़ो हिते मैकेनिज़म ठहियल आहे हर शइ प्रॉपर तरीक़े सां पियल आहे दोस्त तमामु घणी तादाद में जेको आहे पढ़ी रहिया आहिनि पोइ कंहिं शइ ते माशाल्लाह ही मखदूम साहब जंहिंजे नाले ते लाइब्रेरी मौजूदु आहे ही कायदे मोहम्मद अली जना उन खां पोइ जी जी सर सभु अच्छा CSS जा किताब पियल आहिनि ज़बरदस्त बहितरीन हिन दौर में जदीद दौर में हिन क़िस्म जे किताबनि जी तमामु घणी ज़रूरत सो अल्हम्दुलिल्लाह हिते सभु शइ हाला टाउन जे तरफ़ां पियल आहे लाइब्रेरी इंचार्ज असांखे ॿुधायो बाक़ी अख़बारूं रोज़ अचनि थियूं 22 अख़बारूं रोज़ अचनि थियूं अंग्रेज़ी अचे थी सिंधी उर्दू सभई अख़बारूं अचनि थियूं सभु अचनि थियूं हा ऐं तव्हां जिन खां इंटरव्यू वठो पिया न से के ॿियनि ॻोठनि मां बि माण्हू अचो हुते पढ़नि हाणे जंहिं खां तव्हां इंटरव्यू वठो पोड़े खां इहो सुबुह जो 9:30 बजे आयो अञा ताईं वेठो आहे ॿिए ॻोठ माना हिते सहूलियत आहे तॾहिं त वेठ सुकून आहे माण्हू वेठा आहिनि इन करे बहितरीन क़िस्म जी लाइब्रेरी ऐं नथो सम्झां त मटियारी में बि अहिड़ी लाइब्रेरी हूंदी पर इन क़िस्म जी सहूलियतूं कंप्यूटर मौजूदु किताब मौजूदु लाइट जी सहूलियत थधे पाणी जी सहूलियत सो
जिला मटियारी में हेड़ी लाइब्रेरी किथे कान किथे कान? गांव चले चले सां। बिरसा वञो सेखाट वञो मटियारी वञो डेरोलाल वञो आला पुराना वञो तां हेड़ी लाइब्रेरी कान ऐं मैनेजमेंट जबरदस्त चेयरमैन साहब जी तावन जीअं पाण आयो आहे। ठीक है, थैंक यू थैंक यू। खैर तकरीबन अध खां मथे मखदूम साहब जी प्रॉपर्टीज़ आहिनि जेके हाला जे शहरनि लाइ हाला जे बिल्डिंग्स लाइ वक़्फ़ कयल आहिनि। मखदूम शफीक ज़मा ऑडिटोरियम तव्हां साम्हूं ॾिसंदा हूंदो। इन खां जेके बि बिल्डिंग्स या जेके बि शहर में नंढियूं नंढियूं बिल्डिंग्स आहिनि इहे मखदूम साहिबनि जे तरफ़ां ई ॾिनल आहिनि। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मखदूम गुलाम सपोर जी जेके NRSP जो NRSP आहे हिते कुझु रश ज़ाहिरी आहे कमर्शियल एरिया आहे। सो हर कमर्शियल एरिया में अहिड़ी तरह जो रश तव्हांखे मिलंदो। हिकिड़ी ॿ शइ तव्हांखे असीं ॾेखारींदासीं उन खां पोइ प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। हींअर मेन चौक असीं हालात हली रहिया आहियूं। उन खां पोइ असीं आख़िरी तव्हांखे दरगाह जो पूरो साइड ॾेखारींदासीं जिते ट्रैफिक पुलिस बि मौजूदु आहे। उन खां पोइ इंशाअल्लाह असीं प्रोग्राम पंहिंजे ख़तमु कंदासीं। गुल मोहम्मद साहिब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, गुल मोहम्मद साईं जो इंटरव्यू ॿुधो, असां सां गॾु कामरान समूह हो, उन जूं बि जेके शयूं तव्हांखे ॿुधायूंसीं त हाल में कहिड़े कहिड़ी क़िस्म जूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं ॿियो कमु कयो पियो वञे। ठीक है। मेन ओल्ड नेशनल हाईवे हो जो कदीमी जो सो बाईपास क़ौमी शाहरा सॼो वेंदो हो। हींअर त अलहमदुल्ला काफ़ी सालनि खां जेको क़ौमी शाहरा बाईपास ठही वियो आहे। हीउ ओल्ड क़ौमी शाहरा आहे जिथां माण्हू हैदराबाद कराची ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि जा जेको आहे सफ़र बआसानी करे सघनि था। हितां खां लोकल जेका आहे सो सवारी शहरनि खे आराम सां खणी पंहिंजे शहर में घरनि ताईं पहुचाए सघे थी ऐं उते ई खां खणी एसी ताईं जेको आहे पहुचाए सघे थी। हींअर ताईं मुंहिंजे पुठियां ॾिसंदो ही जेको आहे मेन जेको आहे बस स्टॉप आहे, वेन स्टॉप आहे। वने थ्रू निकिरी रहियो आहे। जबरदस्त प्रोग्राम जे आख़िरी हिसे ॾांहुं वधी रहिया आहियूं ऐं असीं तव्हांखे हींअर मखदूम सरवर नूर जी दरगाह ते जेके ट्रैफिक पुलिस वारा आहिनि आस पास जे दोस्त बिल्कुल सही है, फर्स्ट क्लास VIP माशाल्लाह। कंहिं क़िस्म जी शिकायत कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह VIP कम करे पियो आला शहर जो माशाल्लाह VIP फर्स्ट क्लास ऐं अल्लाह उनखे ख़ुशि रखे आबाद रखे। को अहिड़ो मशवरो या का अहिड़ी शइ जंहिंजी हाला में तव्हांखे कमी लॻंदी हुजे? का बि कमी कोन्हे, बसि तरक़ी ई कम हलनि पिया माशाल्लाह अल्लाह। सही है, महिरबानी। ऐं अल्लाह उनखे ख़ुशि रखे आबाद रखे। को अहिड़ो मशवरो या का अहिड़ी शइ जंहिंजी हाला में तव्हांखे कमी लॻंदी हुजे? का बि कमी कोन्हे, बसि तरक़ी ई कम हलनि पिया माशाल्लाह अल्लाह। सही है, महिरबानी। तो ही नंढड़ी कोशिश अव्हांखे ज़रूर पसंद आई हूंदी। इन उम्मीद सां खुदा हाफ़िज़। मुझे YouTube चैनल के सब्सक्राइब कंदो, मुझे ये वीडियो लाजमी शेयर कंदो। अगर को सवाल या तव्हांजे ज़हन में आहे या हाल में कंहिं शइ जी तव्हांखे कमी लॻे थी त कमेंट सेक्शन में लाज़मी उहो सवाल कंदो। पंहिंजो तमामु घणो ख्यालु रखंदो। वरी ॿिए के प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।